अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर सीरियल एस टीवी न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर जुता है मलचे अपडेट थे। नाज़रीन, दड़ो का अजीज रहमान सोलंकी जी रिपोर्ट मौजूद दड़े में JUI जे सट मुख्तलिफ सियासी समाजी मजहबी तंजीमन वापारीन ऐं शेयरिन पारा शेयर जा बुनियादी मसला हल न थियण ऐं करप्शन खिलाफ मौलवी तफील अहमद खटे, हाफिज अब्दुल गफूर मेमण, अब्दुल रहीम अब्बासी, अजीज मेमण, अनवर मल्हा, कामरेड अजीज सुमरो ऐं ॿियनि जी अॻवाणी में पब्लिक पार्क खां सुजुकी स्टॉप ताईं एहतजाजी रैली कढी सख्त नारेबाज़ी कई वई। इन मौके ते अॻवान चयो त दड़ो शहर इंतजामिया जे बेध्यानी ऐं चूंडियल नुमाइंदनि जी लापरवाही सबब मसइलनि जी वड़ चढ़ी वियो आहे, जंहिं जे करे शहरी सेहत, तालीम, पाणी समेत समूरी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। हिननि मुतालबो कंदे चयो त शहर जा बुनियादी मसइला हल करे करप्शन में मुलविस बाअसर माण्हुनि खिलाफ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।